दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल वीरन जी बस्ती ऐं पापनगर। जी हाँ दोस्तों, तव्हां सोचियो हूंदो त लिखियलु पापनगर आहे त ईअं अपडेट वीरन जी बस्ती छो मिली रही आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, वीरन जी बस्ती ड्रामो त बिल्कुलु स्टार्ट थी चुको आहे। लगातार उन जो मुहर्रम खां पोइ क़िस्तूं अची रहियूं आहिनि, पर पापनगर जूं नथियूं अचनि। काफ़ी दोस्तनि जा कॉमेंट आया, पापनगर केॾांहुं गुम थी वियो, छा बंदि थी वियो। उन दोस्तनि खे चवंदुसि पापनगर ड्रामो बंदि नाहे थियो दोस्तों। असल में ओॾे हड़े हिकु जहिड़ा जा ॿिया ड्रामा हली रहिया आहिनि, और जॾहिं पापनगर नए हफ़्ते में उन पंहिंजे टाइम ते हली वेंदो, थी सघे थो राति जो जंहिं टाइम मां जी ही वीडियो तव्हां ॾिसी रहिया हुजो देरि मदेरि जो सुबुह जो ॿिए ॾींहं ताईं, तेसीं ताईं मतां ड्रामो अची बि वियो हुजे। फ़िलहालु त नाहे आयो, फ़िलहालु पंहिंजे टाइम टेबल ते हलंदो, ज़रूरु हलंदो। ऐं तव्हां टेंशन न कयो, ब्लॉक ऐं बंदि नाहे थियो ऐं पंहिंजे वक़्त ते हलंदो, छो त ॿिनि ड्रामनि जो बि टाइमिंग हूंदी आहे। टाइमिंग जे करे ईअं अॻियां पोयां थी पोइ आहे, ऐं इन जे करे असां सोचियोसीं अपडेट ॾियूं टाइम सां। बाक़ी वीरन जी बस्ती खे इंजॉय कयो ऐं तमामु जल्द पंहिंजा वरी बि ड्रामो अचण वारो आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे यूट्यूब चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।